بسم الله الرحمن الرحيم الحمد لله كما ينبغي الجلال وجهه وعظيم سلطانه والصلاة والسلام على نبينا محمد وآله. جيت دوستي خبراي أسانج الدرس جيكو قرآن جو التأملات القرآنية. هي التأملات القرآنية جيكو أسي سبوسا कुछ चंद आयतों पढ़ना हो और उन्हें जी तदब्बर करना हो। ही 194 हिस्सो है। 94 ऐं असीं तदब्बुर छो था कयूं? छो जो अल्लाह ताला असांखे हुकुम करे थो क़ुरान में काफ़ी जॻहियुनि ते, जीअं ही सूरत मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन में चए थो अफ़ला यतदब्बरून अल-क़ुरआन अम अला क़ुलूबिन अक़फ़ालुहा। हिन क़ुरान खे तदब्बुर छो नथा कनि? जा हिननि जे दिलनि ते ताला लॻी विया आहिनि। सो असीं इन आयत मां ऐं इन अल्लाह जे हुकुम सां असीं चवण कयूं था अल्लाह जो ऐं क़ुरान खे तदब्बुर था कयूं ऐं क़ुरान जो पढ़ी ऐं उन जो माना ऐं उन जी तदब्बुर ऐं तअम्मुल कयूं था ऐं तफ़सीर उन जी माना वठूं था। कुझु माना त क़ुरान जो तमामु वॾी आहे, बसि जेको अल्लाह से असांखे इस्तिताअत ॾिए थो। अॼु जेकी असांजी तदब्बुर आहे सूरत अल अनआम मां आहे। असांजी जेकी तदब्बुर जेकी आहे 88 आयत, पर असीं मथां खां वठी थोरो पढ़ूं था त असांखे ख़बर पए त अल्लाह ताला ॾिसो न शिरक जे बारे में अल्लाह साईं केॾो असांखे झले थो ऐं असांखे ॿुधाए थो त शिरक न कयो। जे मथां थोरो पढ़ूं था 82 आयत खां वठी त अल्लाह ताला चए थो अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम वतिल्क हुज्जतुना आतैनाहा इब्राहीम अला क़ौमिहि नरफ़उ दरजातिन मन नशाअ इन्न रब्बक हकीमुन अलीम ववहबना लहु इसहाक़ वयाक़ूब वकुल्लन हदैना वनूहन हदैना من قبل ومن ذريته داود وسليمان وأيوب ويوسف وموسى وهارون وكذلك نجزي المحسنين وزكريا ويحيى وعيسى وإلياس كل من الصالحين وإسماعيل واليسع ويونس ولوطا وكلا فضلنا على العالمين ومن آبائهم وذرياتهم وأخوانهم واجتبيناهم وهديناهم إلى صراط مستقيم ذلك هدى الله يهدي به من يشاء من عباده ولو أشركوا لحبط عنهم ما كانوا يعملون. इते आयत असां जेके 88 आयत ते पहुतासीं। हेठि बि अल्लाह साईं चए थो उलाइक الذين آتيناهم الكتاب والحكم والنبوة فإن يكفر بها هؤلاء فقد وكلنا بها قوم ليسوا بها بكافرين. असांजी 88 आयत खां वठी इहा जिथे अल्लाह साईं चए थो इन में उलाइक الذين 88 ذلك هدى الله يهدي به من يشاء من عباده ولو أشركوا لحبط عنهم ما كانوا يعملون. हिते तक़रीबन अंदाज़े में 18 नबियुनि जा अल्लाह ताला क़ुरान इन आयतुनि में जेके मथां खां वठी सूरत अनआम खां जेके 82 खां वठी 88 ताईं अंदाज़े में 18 नबियुनि जा नाला वठी ऐं उन खां पोइ वरी असांजे नबी खे अल्लाह ताला ही चए थो त ही सभु नबी भला हा, बहितर हा ऐं मुंहिंजे हिदायत ते हा, मुंहिंजे रस्ते ते हा, जीअं मां चवंदोसि मुंहिंजी शरीयत ते हलंदा हा। ऐं नबी करीम खे हुकुम बि करे थो त इन्हनि जे रस्ते ते हलजां, इन्हनि जे रस्ते में हिते इन्हनि जे रस्ते ते हल। नबी खे बि हुकुम थी वियो त इहे तोखे बि इन्हनि जे रस्ते ते हलणो आहे, ठीकु आहे। ऐं इन में इन्हनि जा सभिनि जा नाला वठी इन्हनि जूं भलायूं ॿुधायईं। अल्लाह ताला ॿुधाए थो हिननि जूं भलायूं त हिननि तकलीफ़ूं कयूं, तकलीफ़ूं ॾिठियूं, सब्र कयनि ऐं तौहीद फैलायनि सॼी ज़मीन ते। तौहीद जे करे तकलीफ़ूं ॾिठनि हिन दुनिया में। ॾिसो ही नबी हिकिड़ी जॻह ते त कोन हा, सॼी ज़मीन में टिड़ियल खिड़ियल आहे, को किथे। पर हिते मेन शइ जेकी जंहिंजे असांजी तदब्बुर आहे इन आयत ते जेकी 88 आयत चए थो उलाइक الذين آتيناهم الكتاب والحكم। अल्लाह साईं चए थो त उन्हनि खे मां हुकुम ॾिनो, यानी हिकमत अल्लाह साईं उन्हनि खे ॾिनी ऐं किताब उन्हनि ॾे मोकिलियईं। वन्नुबूअ त इहे जेके नुबूअत उन्हनि सां बि हुई ऐं इहे सभु इन्हनि जूं भलायूं ॿुधाए। वरी अल्लाह साईं चए थो त वलो अशरकू जे इहे बि नबी शिरक कनि लहबित अनहुम, इहे बि नबी सभई इब्राहीम इस्माईल लूत इसहाक़ इस्माईल इहे सभिनी यहया व ईसा व इलियास इहे जेके 18 नबियुनि जा नाला अल्लाह ताला असांखे हिते ॿुधाए थो, उन्हनि जा सभिनि जा नाला वठी वरी चए थो जे इहे
जेके इहे बि वलो अशरकू लहबित अनहुम मा कानू जी इहे बि शिरक में पवनि हा ऐं हू बरी आहिनि इन शइ खां पाक हा हू नबी हा हू वाहिद हा पर अलाह साईं चए थो जे इहे बि शिरक कनि हा त मां हिननि जा अमल बर्बादु कया हा एतिरो हुननि जो अमल ॿुधाई त केॾियूं तकलीफ़ूं हुननि ॾिठियूं केॾियूं हुननि पंहिंजे क़ौमनि खे नसीहतूं कयूं पंहिंजे क़ौमनि खे हिदायतूं कयनि कंहिंखे पंहिंजे क़ौमनि मारे छॾियो उफट क़तुलु थी विया ऐं कंहिंखे बाहि में विझनि जीअं इब्राहिम अलैहिस्सलाम ईअं हर क़ौम हर नबी खे तकलीफ़ूं आयूं ॾाढियूं पर इहे सभई हुननि जूं भलायूं अलाह साईं ॿुधाए वरी हेठि असांखे छा थो चए त जे इहे बि शिरक कनि त उन्हनि जो अमल बि बर्बादु कनि ज़ालिक हुदल्लाह यहदी बिही मन यशाउ मिन इबादिही वलो अशरकू लहबित अनहुम मा कानू यअमलून इहे जे शिरक कनि त इन्हनि जो अमल बि अलाह ताला चए थो मां बर्बादु कंदुसि त ॾिसो न इहो असांखे अलाह ताला असांखे छो थो इहो ॿुधाए त इहो असांखे छा लाइ ॿुधाए छो जो असांखे पहिरियां सूरत अल-बक़रा में ईअं चयो त इन अल्लाह ला यग़फिरु अन युशरक बिही अलाह साईं शिरक माफ़ कोन कंदो आहे तव्हां ॿिया गुनाह जेके आहिनि अलाह जी मर्ज़ी आहे माफ़ु करे थो या न करे उन जी मर्ज़ी आहे पर शिरक माफ़ु कोन कंदुसि शिरक जो अज़ाब थींदो दोज़ख में जहन्नम में त तंहिंजे करे अलाह साईं असांखे हर जॻह ते इहा शइ वरी बि ताक़ीद करे थो त शिरक खां बचो शिरक एॾो किनी शइ आहे जो अलाह उन जी माफ़ी नथी मिले तंहिंजे करे नबियुनि जा बि नाला वठी ऐं उन्हनि जूं भलायूं ॿुधाए ऐं हुननि जो नबियुनि जा अमल ऐं हुननि जे केॾा तकलीफ़ूं उन्हनि जूं सभई ॿुधाए वरी पोइ उन्हनि खे छा थियो उन्हनि जे बारे में चए थो वलो अशरकू जे उहे शिरक कनि हा लहबित अनहुम हुननि जो अमल बि बर्बादु थी वञे हबित मा कानू यअमलून इहे अमल जेको हुननि कयो केॾियूं तकलीफ़ूं ॾिठनि इहे जेके तकलीफ़ूं हुननि ॾिठियूं ऐं जेके अज़ाब ॾिठुनि कंहिंखे क़तलु थी विया कंहिंखे शहरनि मां कढी छॾनि मुल्कनि मां कढी छॾनि जीअं इब्राहिम अलैहिस्सलाम खे खॾो खोटे हुन में काठियूं विझी उनखे साड़ियुनि त ॾिसो न इहे सभु तकलीफ़ूं पर जे शिरक कनि त हुननि जो इहे अमल सॼो क़बूलु न थींदो अलाह वटि सभु इहो जेको बर्बादु अलाह साईं करे छॾे त इन जो मक़सदु इहो असांखे सम्झाइणु आहे त इहो जेको शिरक जेको आहे ॾाढो गंदो शइ आहे ऐं जीअं सदाईं असीं दोस्तनि खे इहे आयतूं क़ुर जूं कढी शिरक वारियूं ऐं जेके वलियुनि जे ऐं दरगाहुनि जे जा बूतनि जे जा वसीलनि जे पोयां त इहे इन्हनि जो ख़्यालु रखनि छो जो इहे जेके आहिनि जेके बि नबी आया त इन शिरक खे ख़तमु करणु आया जेके बि नबी आया तौहीद फैलाइणु आया माण्हुनि खे तौहीद सेखारणु आया जॾहिं बि नबी देरि सां ईंदा हुआ त उम्मतुनि में माण्हुनि में सभिनि में वरी बि शिरक फैलिजी वेंदो हो वरी बि इहे को न कंहिंजो वसीलो वठंदा शैतान ईअं डायरेक्ट कॾहिं कंहिंखे कोन चवंदो त अचु हिन जी बूते जी इबादत कर जा हिन वण जी जा हिन जबल जी जा हिन इहे कोन कर ईअं पहिरियां चवंदा इहे अलाह वारा आहिनि ऐं अलाह जा प्यारा आहिनि अलाह साईं ही अलाह जा दादिला आहिनि ऐं हिननि जो अलाह साईं ॿुधे थो तव्हां हिननि जो नालो वठी वसीलो वठंदव त तव्हांजो अलाह साईं जल्दी तव्हांजो ॿुधंदो अलाह साईं तव्हां गुनाहगार हो त तव्हां ही अलाह वारा आहिनि इहे जेके तरीक़ा आहिनि शैतान जा इब्लीस जा त इंसान हर क़ौम ते हर टाइम ते हर जहान में इहो ई हुन जो तरीक़ो हूंदो आहे त आहिस्ते आहिस्ते छो जो अलाह ताला असांखे क़ुर में चए थो वला तत्तबिउ ख़ुतवात शैतान जा जेको पेर करे तव्हांखे घेले थो आहिस्ते आहिस्ते उनजे पोयां न लॻो शैतान ईअं कोन चवंदो त हिन बूते जी अची इबादत कयो उनखे ख़बर आहे त कोन कंदा हिन हथनि सां ठाहियो आहे पर ॾिसो अॻे ईअं बि हूंदा नूह अलैहिस्सलाम जे क़ौम में बि ईअं जेके 5 अलाह वारा हुआ उन्हनि जा जेको मरी वेंदो उन जी शिकिल ठाहे रखे छॾींदा त असांखे यादि कयो हुजे असांजे जेॾीमहिल बि ॾिसंदासीं याऊक़ व नसरा जेके अलाह वारा भलारा हुआ जॾहिं बि उन्हनि खे ॾिसंदासीं त असांखे अलाह यादि ईंदो असां वरी पोइ इबादत में घणी शुरू थी वेंदासीं पर उहो नस्ल ख़तमु थींदो वियो पोइ हू जेके पोयां नस्ल ईंदा उन्हनि खे ख़बर घटि इल्मु घटि त पोइ उन्हनि खे चवंदो तव्हां हिननि जो वसीलो वठो हे तव्हांजी हिननि जी इबादत थोरी था कयो तव्हां इबादत हिननि जी न कयो पर वसीलो वठो ठीकु आहे उहे वरी नस्ल ईंदो पोइ चवंदो तव्हांजा अबा ॾाॾा बि हिननि खां घुरंदा हुआ हीअ जेके आहिनि तव्हांखे वठी ॾींदा अलाह खां तव्हां हिननि खां घुरो डायरेक्ट ईअं उहे जेके वरी आहिस्ते आहिस्ते उहे उन्हनि खां घुरंदा हुआ तंहिंजे करे अलाह ताला असांखे सूरत ज़ुमर में अलाह ताला असांखे उन्हनि जो सॼो हवालो ॿुधाए छॾियो मा नअबुदुहुम इल्ला लियुक़र्रिबूना इलल्लाहि ज़ुल्फ़ा उहो नबी असां नबी खे इहे मके वारा चवंदा असीं हिननि बूतनि जी इबादत थोरी था कयूं ही ज़ुल्फ़ा असां हिननि जा वास्ता था वठूं
ही अलाह जा प्यारा हुआ, ही अलाह जा भला हुआ ऐं हिननि जो अलाह साईं ॿुधंदो। असीं गुनाहगार आहियूं। जीअं अॼोकल्ह असां वटि इहो बि थिए थो पाकिस्तान में या इंडिया में या बांग्लादेश में, इहो ई थिए थो। जेके बि दरगाहूं ठहियल आहिनि उते माण्हू वञनि था, उन्हनि जी इबादत करणु कोन था वञनि, हू बि डिॼनि था शिरक खां, पर चवंदा ही अलाह जा भला रहा, अलाह जा वली हा, हिननि जो असीं वसीलो वठी हिननि जे मुहाबे अलाह साईं असांखे औलाद ॾे, हिननि जे मुहाबे अलाह असांखे चाक कर, हिननि जे मुहाबे अलाह साईं असांखे ड्यूटी छोकिरे खे ड्यूटी वठी ॾे, हिननि जे मुहाबे, यानी इहो वसीलो इन्हनि जो बि था वठनि। साॻियो जेको काफ़िर अॻियां बि कंदा हुआ ऐं उहे बि इहो ई तरीक़ो इन्हनि ते हलंदा, पर अलाह साईं इहा इन शइ खे ख़तमु करण जे लाइ, इन्हनि शइ जे लाइ ख़तमु करण जे लाइ अलाह साईं नबी मोकिलिया त तौहीद फैलाइनि। अलाह जंहिं पैदा कयो आहे उहो चए थो त मूंखां घुरो, उदऊनी अस्तजिब लकुम, मूंखे सॾु कयो मां तव्हांजो ॿुधंदुसि दुआ, मूंखां पुकारियो, मूंखां टिजो, मूं ॾे हथ मथे करे मूंखां घुरो, ऐं तव्हां हिननि ॾे हुननि ॾे छाजे लाइ था वञो। ऐं हू जेको हींअर तव्हां हथनि सां पूरे क़ब्र में हुन मिटी मथां विझी ऐं क़ब्र भली ठाहे ऐं उनजे मथां संगमरमर हणी मथां वरी उनजे मथां पिड़ विझो या पटको ॿधी छॾियो या वरी कुबो ठाहियो, दरगाह थी वञे, वरी उते सिंगारियो, उन्हनि खे भितियुनि खे आयतूं क़ुर जूं लिखनि, या उते वेही दौर कयो, क़ुर पढ़ो या निमाज़ पढ़ो, इहे शिरक जो अॾो थी वियो। तव्हां उते वञी कहिड़ी इबादत अलाह साईं तव्हां खां क़बूलु कंदो। त इहो तव्हां हींअर हू त जे अलाह जो वली आहे त हू जन्नत में हूंदो, जे गुनाहगार आहे त दोज़ख में हूंदो। त हाणे उते वञी छा हू तव्हांजे लाइ वांदो आहे जो तव्हांखे अलाह खां हीअ शइ घुरिजे, हीअ शइ घुरिजे। इहो सभु जेको शिरक जा अॾा आहिनि ऐं इंसानु इन शइ खां बचे, इन खां दूरि वञे, छो जो अलाह जा दरवाज़ा खुलिया पिया आहिनि त इंसान खे गुनाहनि खां बचिणो आहे। हिते ॾिसो न, अबू बकर सिद्दीक़, इहो हिकिड़ो मुसनफ़ इब्न अबी शैबा में क़िसा ॿुधाए थो। अबू बकर सिद्दीक़ जंहिंमहिल ख़लीफ़ो हो त निकितो ॿाहिरि बाग़नि ॾे, त ॾिठईं हिकिड़ो पखी उॾामे बि थो वण ते होॾां होॾां ॾोॾा खाए, खजनि मां वणनि मां खाए। त हिते अबू बकर चयो त यानी दिलि सां हिकिड़ो निकिरी पियसि इहे लफ़्ज़, चई त वदतु अन्नी कुंतु मिसलक, मुंहिंजी दिलि चाहे थी मां बि तो वांगुरु को पखी हुजां हा, हिकिड़े वण मां खावां, वरी ॿिए वण मां खावां, ऐं हुन फ्रूट मां खावां, ऐं हलियो वञा केॾे बि, क़यामत जे ॾींहुं मूं ते न हिसाब न अज़ाब। ऐं जा त अलाह ताला मूंखे को वण करे हा, जो वण कहिड़ो वण हुजां अचे हा मूंखां को उठ अचे मूंखे खाए हा, त बसि यानी मूं ते न हिसाब थिए हा, न मूं ते अज़ाब थिए हा। त ॾिसो न, इहो हो अबू बकर डिॼे पियो इन शइ खां। अॼोकल्ह असां कोन था डिॼूं, असां अबू बकर जो केॾो न अमल हो, केॾो न अलाह वारो हो, नबी करीम खे केॾो न प्यारो हो सहाबी, पर ॾिसो उहो बि अलाह खां एतिरो डिॼंदो हो जो चवंदो त मां जान पखी हुजां हा त बहितरु हुजां। अलाह ताला असांखे बि तव्हांखे अहिड़ी तक़वा ॾिए, अहिड़ो वरा ॾिए जो असीं बि अलाह जी इबादत में ऐं तौहीद में घुसी वञूं। हादा वल्लाहु आलम, सल्लल्लाहु अलैहि वसल्लम।